मुंहिंजो नालो डॉक्टर नरेश मटाई है ऐं अॼु स्पेशल स्क्रीनिंग हुई वरदान 2 जी मुंबई में RD नेशनल कॉलेज ऑडिटोरियम बैंड्रा में। सिंधी मूवी जाम ॾींहंनि खां पोइ अहिड़ी सुठी सिंधी मूवी सी ॾिठीसीं जंहिंमें सुठो मैसेज बि हो, जाम एंटरटेनमेंट हुई ऐं मूंखे जाम सुठी लॻी इहा पिक्चर। ख़ासि तौर पे जे निशा जो कैरेक्टर कयो तमामु सुठी एक्टिंग हुई नेगेटिव रोल में, ऐं जंहिं कोमल जो एक्टिंग कयो पॉजिटिव रोल उहो त ऑफकोर्स मेन लीड हुआ, बट एक्सीलेंट मूवी, तमामु सुठी पिक्चर। चई नथो सघां कहिड़ो एक्टर वधीक सुठो हो, पर हिक ॿिए खां जाम मतिलबु कॉम्प्लीमेंट कयूं, जाम सुठी एक्टिंग, सुठी स्टोरी। ऐं आई थिंक मां इहो चवंदुसि इहा पिक्चर ॿियनि ॿोलियुनि में डबिंग थिए ऐं रिलीज़ थिए। मुंहिंजूं जाम जाम शुभकामनाऊं ऐं चाहींदुसि त सभु सिंधी इहा पिक्चर ज़रूरु ॾिसनि, थिएटर में ॾिसनि, टिकट वठी करे ॾिसनि। इहा पिक्चर मिस न कजो, ॾाढी सुठी पिक्चर आहे। जाम ॾींहंनि खां पोइ अहिड़ी सुठी सिंधी पिक्चर ॾिठी आहे। जय झूलेलाल।